घोटकी गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी के प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी के बदली करे प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायो के नओं प्रिंसिपल मुक़रर कयो वियो आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी के प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी के बदली कयो वियो आहे, जॾहिं त संदसि जाइ ते प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायो के गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी जो नओं प्रिंसिपल मुक़रर कयो वियो आहे। इन मौके ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी के अॻूणे प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद यूनिस अब्बासी नए मुक़रर थियल प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायो के उन जी तक़ररीअ जो लेटर ॾेई चार्ज संभाले हवाले कयो वियो, जंहिं बाद प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायो पंहिंजे उहिदे जी चार्ज संभाले कमु शुरू करे छॾियो आहे। इन मौके ते सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी, मज़हर अहमद सिद्दीकी समेत गवर्नमेंट डिग्री कॉलेज जे उस्तादनि प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायो के गवर्नमेंट डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल मुक़रर थियण ते मुबारकबाद ॾिनी ऐं नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।